इन्ना कज़ालिका नज्ज़िल मुहसिनीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ो दोस्तो, अज ज़िलहज शरीफ जी 10 तारीख़ ईद उल अज़हा जो मुतबरक दिहाड़ो आ। पाण मुसलमान गॾिजी करे अॼोके दिहाड़े खे अक़ीदत एहतराम सां मल्हाइण जी कोशिश करे रहिया आहियूं। हिन दिहाड़े जी अज़मत अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू वटि तमामु वॾी आहे। ही दिहाड़ो गोया अल्लाह ताला जे 2 नबियनि हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह ऐं हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह जे यादगार तौर मल्हायो पियो वञे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे नबी इब्राहीम अलैहिस्सलाम खे फरमायो हो, फत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला। अल्लाह जे ज़ात इब्राहीम खे पंहिंजो ख़लील बनायो आहे। ख़लील उनखे चइबो आहे जंहिंजे दिल जे अंदर सिवाय अल्लाह जे ॿिए जी मोहब्बत न हुजे। ॿिए जे मोहब्बत खां जंहिंजी दिल ख़ाली हुजे उनखे ख़लील चइबो आहे। अल्लाह ताला पाण तस्दीक़ थो फरमाए त फत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला। अल्लाह ताला इब्राहीम खे ख़लील बनायो आहे, यानी गोया रब पाण शाहिदी थो ॾे त इब्राहीम जे दिल जे अंदर मोहब्बत सिर्फ़ मां अल्लाह जी आहे, ॿिए कंहिंजी मोहब्बत न आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे। मां त चवां, ॿियो बि को चवे त मूंखे अल्लाह सां मोहब्बत आहे ऐं ॿिए जी मुंहिंजे दिलि में मोहब्बत न आहे, इहा दावा सची बि थी सघे थी, कूड़ी बि थी सघे थी। पर जेकॾहिं रब करीम जी ज़ात पाण पंहिंजे बाने जे लाइ फरमाए त इब्राहीम उहो मुंहिंजो प्यारो ख़लील आहे जो उन जे दिलि में सिवाय मां अल्लाह जे ॿिए कंहिंजी मोहब्बत न आहे, त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात खे ख़ुदा ताला इम्तिहान में आंदो। क़ुरान शरीफ़ जे अंदरि अल्लाह ताला फरमायो आहे, अहसिबन्नास अन यक़ूलू आमन्ना अहसिबन्नास अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। माण्हुनि जो इहो गुमान आहे, माण्हू इहे भाइनि था त बसि असां चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, असां कलमो भरियो मुसलमान थियासूं, हाणे असांखां इम्तिहान कोन वठिबो। अल्लाह ताला फरमाए थो, इहा तव्हांजी भुल आहे। जंहिं बि शख़्स ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो आहे, उनखां इम्तिहान वठिबो, हुनखां आज़माइश वठिबी, हुनखे आज़मायो वेंदो। हुनजे ईमान ऐं इस्लाम जो बदिलो उनखे बाद में मिलंदो, अॻु में हुनखां आज़माइश ज़रूरु कई वेंदी। अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो जॾहिं इब्राहीम ख़लीलुल्लाह खे पंहिंजो ख़लील बनायो त ख़लील बनाइण वारे टाइम ते हज़रत इब्राहीम मालदार हो, दौलतमंद हो। हुन वटि तमामु घणी मिल्कियत हुई, ढगा हुआ, ढोर हुआ, तमामु घणी हुनखे ख़ुदा ताला दौलत सां नवाज़ियो हो। त मलाइकनि अर्ज़ु कयो, या अल्लाह, तूं थो चवीं त इब्राहीम मुंहिंजो ख़लील आहे। ख़लील उनखे चइबो आहे जंहिंजी दिलि ग़ैर जे मोहब्बत खां ख़ाली हुजे, जंहिंखे हज़ारे ढगा, हज़ारे ॿकरियूं, हज़ारे उठ, हज़ारे जानवर हुजनि, ऐं उहो वरी कीअं थो तूं चवें त ख़लील आहे, हुनजी दिलि ख़ाली आहे। अल्लाह जी मोहब्बत बि आहेसि, पर ढगनि जी मोहब्बत बि, माल जी मोहब्बत, ॿकरियुनि जी मोहब्बत, उठनि जी मोहब्बत बि हिनखे आहे। बाक़ी इहो चवणु त रुॻो रब जी मोहब्बत आहे, असांखे मौला सम्झ में नथी अचे। अल्लाह ताला फरमायो त तव्हां वञी मुंहिंजे इब्राहीम खे आज़मायो। दोस्तो, अर्ज़ु ही आहे त ईद जो वक़्तु तमामु थोरो आहे।
अवां कोशिश इहा कयो त अॻिते जेतिरी जगह ख़ाली हुजे, हाणे सॼी सिफ़ ख़ाली पई आहे, अवां पोइ हिते वेही रहिया आहियो, महिरबानी कयो अॻिते थियो। ईअं न कयो मिली चवरायो न, ईअं कयो त जीअं टाइम ते नमाज़ पढ़जे। हाणे हेॾी सॼी अॻिते सिफ़ ख़ाली पई आहे, अॻिते थी वियो, सिफ़ में वियो, सिफ़ुनि में वियो। सिफ़ूं तव्हांजे लाइ विछायूं अथसीं सोलियूं सुबुह सां, ॿाहिरि वारा सुल न चुरजो। अॻिते सिफ़ूं ख़ाली, अॻिते थी वियो, सभिनी खे गॾे छॾींदासीं, ईअं कोन त अॻी सिफ़ वारा पोइ निकिरंदा, पोयां अॻे जल्दी निकिरी वेंदा। सलाह शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। भाई पखा खोले छॾियो, दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि वसल्लम। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालहु मलाइकन खे इरशाद फरमायो, ऐं प्यारा फरिश्तो इब्राहिम मुंहिंजो खलील आहे, अवां खे जेकॾहिं इम्तिहान वठिणो आहे त तव्हां भली वठो। मलाइकन सगोरन अर्ज़ु कयो, या अल्लाह तुंहिंजे खलील खां असीं इम्तिहान कहिड़े नमूने सां वठूं? अल्लाह ताला फरमायो, अवां हुनखे माल जो तानो लॻायो आहे त हू मालदार आहे, अवां उन जे माल जे बारे में हुन खां अल्लाह जे नाले सवाल कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, हज़रत इब्राहिम अला नबी अलैहिस्सलाम माल सां वेठो आहे, हज़ारनि जे तादाद में गऊं आहिनि, बकरियूं आहिनि, रिढूं आहिनि, उठ मलाइक सगोरा इंसानी शक्ल में, इंसानी सूरत में हुन जे आॾो अची वेठा। अल्लाह जा मलाइक चवण लॻा, सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। अदा तव्हां अॻिते थिजो, इहा सिफ़त तव्हां भरींदव, अॻिते थियो, अॻिते थियो, इहा महिरबानी कयो। सलाह सलात मुंहिंजे हबीब अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। मलाइक चवण लॻा, सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। ऐं मुंहिंजा मौला तूं पाक आहे, तुंहिंजे लाइ हमद आहे, तुंहिंजे लाइ पाकाई आहे। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे ज़ुबान ते जंहिं वक़्त में आवाज़ पहुतो आहे सुबहान अल्लाह जो, अल्लाह ताला जे मलाइकनि खे इंसान सम्झी हुननि जे तरफ़ वधी वञे थो, चवे थो, अल्लाह जा बानो, इहो अल्लाह जो ज़िक्र वरी मूंखे ॿुधाइजो। मलाइकनि वरी चयो, सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। हज़रत इब्राहिम अला नबी अलैहिस्सलाम जी ज़ात उनखां वरी मुतालबो कयो, यार अगारो पंहिंजे मर्ज़ी सां चयो अथव, हाणे मुंहिंजे मर्ज़ी सां चओ। वरी ॿीहर चई ॿुधायो। मलाइकनि चयो त मुफ़्त में कोन ॿुधाईंदासीं, कुझु माल ॾे त तोखे ॿुधायूं। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात चयो, बाबा मुंहिंजूं बकरियूं बीठियूं आहिनि हज़ारनि जे तादाद में, इहे सवे हज़ारे बकरियूं तव्हांखे आयूं, अवां ए काहे वञो, पर मूंखे अल्लाह जो नालो हिकिड़ो दफ़ो ॿुधाइजो। मलाइकनि वरी इब्राहिम अलैहिस्सलाम जे बकरियुनि खे हिकिड़े पासे करे, इंसानी सूरत में हुया, वरी ॿीहर चऊं सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। रब करीम जे ज़ात बाबरकात जे प्यारे नबीअ जे दिल में ख़ुदा जो इश्क ऐं मोहब्बत वधी वई। मलाइकनि खे अर्ज़ु कई, यार टियों दफ़ो ॿुधायो। मलाइकनि जो बकरियूं ॾिनियूं थी, हाणे रिढूं ॾे। वरी ॿिए दफ़े रिढूं ॾिनई, अहिड़े तरीक़े सां टे दफ़े ढगियूं ॾिनई, चौथे दफ़े उठ ॾेई छॾियईं। जेतिरो बि माल आहे अल्लाह जे ज़िक्र ॿुधण जे एवज़ में सभु ॾेई छॾियईं। मलाइकनि खे वरी चई, यार वरी ॿुधायो। मलाइकनि चयो, बकरियूं ॾेई छॾियईं, रिढूं ॾेई छॾियईं, ढगियूं ॾेई छॾियईं, उठ तो ॾेई छॾिया, हाणे तो वटि माल आहे कोन, छा ॾींदे? खलीलुल्लाह चवे थो, ख़ुदा जे वास्ते मूंखे पंहिंजो ग़ुलाम बणायो, ऐं तव्हांजो बानो बणबुसि, तव्हांजो माल चारींदुसि, अवां जी नौकिरी ॾियण जे लाइ मां तयार आहियां, पर मूंखे पंहिंजे मिठड़े रब करीम जो नालो ॿुधायो। मलाइकनि रब करीम खे चयो, मौला असां तुंहिंजे आॾो बेअदबी कई, उहा बेअदबी असांखे माफ़ फरमा। असां जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठोसीं। वाकई तुंहिंजो इब्राहिम खलीलुल्लाह आहे। खलील उनखे चइबो आहे जंहिंजी दिलि ग़ैर जे मोहब्बत खां ख़ाली हुजे। वाकई इब्राहिम जे दिलि में ॿिए जी मोहब्बत कान्हे, जे मोहब्बत आहे त तो सिर्फ़ु अल्लाह जी मोहब्बत आहे। अव्हां खे मां बार बार ॿुधाईंदो आहियां, इब्राहिम अलैहिस्सलाम खे हज़रत इस्माइल पीरीअ में ॼाओ आहे, 120 साल उमिरि आहे।
120 साल जो माण्हू कमज़ोर हूंदो आहे, घर वारी 80 साल जी आहे, उहा बि झूर कुराड़ी थी वई आहे, औलाद कान्हे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे दरबार में अर्ज़ कई आहे, अल्लाह मूंखे साल औलाद अता फरमा। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए थो, प्यारा इब्राहिम 120 साल तुंहिंजी उम्र आहे, तुंहिंजी दुआ मूं क़बूल फरमाई आहे, साल औलाद तोखे ॾियां थो, पर अहिड़ी साल औलाद ॾियां थो, 2 पुट ॼाए थो, 2 पुट तोखे नबी बणाए थो ॼा। हज़रत इसहाक ऐं हज़रत इस्माईल। लेकिन हज़रत इसहाक जी अम्मड़ बीबी सारा, हज़रत इस्माईल जी अम्मड़ हज़रत बीबी हाजरा, ॿई अल्लाह जे नबी इब्राहिम जा पुट आहिनि, लेकिन माउरूं ॿिन्हियूं जूं जुदा आहिनि। हज़रत इसहाक जी अम्मा जो नालो आहे बीबी सारा रज़ी अल्लाह अन्हा, हज़रत इस्माईल जे अम्मा जो नालो आहे हज़रत बीबी हाजरा रज़ी अल्लाह अन्हा। इहे ॿई घर वारियूं आहिनि, पर हज़रत इस्माईल सभिनी खां वधीक सुहिणो आहे, वधीक हसीन आहे, वधीक अख़लाक वारो आहे, वधीक हुन में ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात नेमतूं ऐं मयाऊं रखियूं आहिनि। इन जे करे जो हज़रत महबूब करीम मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात के रब हज़रत इस्माईल जे ख़ानदान मां पैदा करणो आहे। महबूब करीम जी ज़ात हज़रत इस्माईल जे पुठीअ मां आयो आहे, इसहाक जे पुश्त मां न, इस्माईल जे पुठीअ मां। त नबी करीम जो नूर मुबारक हज़रत इस्माईल जे पेशानी में रखियल हो, त महबूब जे नूर जे करे हज़रत इब्राहिम खे इस्माईल सभिनि खां वधीक प्यारो बि हो। जंहिंमें मुहम्मदी नूर हुजे त यकीनन उहो वधीक प्यारो हूंदो, उन में वधीक नूरानियत हूंदी, उन में वधीक कशिश हूंदी, उन में वधीक अल्लाह जे ज़ात बाबरकात जे तरफ़ खां प्यार हूंदो। हज़रत इब्राहिम अला नबीना अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात एतिरो हुन सां प्यार कंदो आहे जंहिंजी का इंतिहा कान्हे का। हालांकि विच ते तमामु तफ़सीली वाक़ियो आहे। हाणे ईद जो वक़्तु मुक़ररु आहे ऐं थोरे टाइम जे अंदरि मां उहो वाक़ियो विच वारो छॾे सिर्फ़ु क़ुर्बानी वारो तव्हांजे आॾो अर्ज़ु कयां थो। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। गोश्त अञा त कोन खाधो अथव, आवाज़ निकिरे वई कोन थो। रमज़ान वारी ईद में त हूंदियूं आहिनि सयूं, अॼु त क़ुर्बानी करे पोइ वञी खाईंदासीं। अॻे ई मायूस वेठा हो, भला बुख ते नथो निकिरे छा दुरूद ॾाढे मुहबत सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह जे अमर सां, रब करीम जे फरमान सां इब्राहिम अलैहिस्सलाम 8:30 बजे फिट नमाज़ थींदी, टाइम मुक़ररु आहे। अवां टाइम जो ख़्यालु कजो, अॻिते वधण जी कोशिशि कयो। मथियो विरांडो सॼो ख़ाली आहे, वुज़ू खाने जे मथां बि जॻह ख़ाली आहे। महिरबानी करे अॻिते अचो, मथे अचो, वुज़ू खाने जे मथां अचो, विरांडे जे मथां अचो। 3 सफ़ूं मथे ख़ाली पयूं आहिनि, तंहिंजे करे मिनारनि खां किनारनि खां मथे चढ़ी वञो ऐं मथे वञी वेहो त जीअं नमाज़ पंहिंजे टाइम ते थिए। सिर्फ़ु 10 मिंटनि 10 बजे में 10 मिंटे में खां नमाज़ शुरू थी वेंदी। सलात बुलंद आवाज़ सां तव्हां छो ठाहो? सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। दोस्तो अज़ीज़ो, हज़रत इब्राहिम अला नबीना अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ख्वाब में हुकुम फरमायो। घर वारी खे छॾे आ, आबे ज़मज़म कीअं निकितो, सफ़ा मरवे जे विच ते कीअं ड्रोड़ी, इहो वाक़ियो अॼु नथो ॿुधाए सघां। अॼु कुर्बानी जो मसइलो ॿुधो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़ुदा ताला जी ज़ात रात जे टाइम ते निंड में हुकुम कयो, प्यारे खां प्यारी शइ कुर्बान कर। सुबह जो उथियो, दिलि में सोचई कुर्बानी जानवर जी थींदी आहे, ज़िबह जानवर खे कबो आहे, छुरी जानवर जे गले ते वहाइबी आहे। अल्लाह ताला थो चए त प्यारी शइ सो प्यारो हाणे कोहण जो त माल आहे। उथी सुबह जो 100 उठ अल्लाह जे नबी कुर्बान कया। ॿी राति थी, अल्लाह ताला फरमायो त न, अञा प्यारी शइ। हैरत में अची वियो। वरी ॿिए ॾिहाड़े अल्लाह जे अमर खे मञे, वरी 100 उठ ॿिया कुर्बान की। 3 ॾिहाड़े ॿेड़े तरीक़े सां 300 उठ जॾहिं कुर्बान थिया, राति चौथी आई त चौथी राति में अल्लाह ताला फरमायसि इब्राहिम माल न खलीला,
तो पंहिंजे इब्राहिम पुट इस्माइल खे भाकुर पाता, इस्माइल खे सीने सां लॻाई, इस्माइल खे चुमियूं ॾिनी। मां रब करीम जी ज़ात बाबरकात जे मोहब्बत जी दावा बि करी थो, वरी पुट सां प्यार बि करी थो। हाणे मां अल्लाह जो अमर आहे त न पुट खे कुर्बान कर। नई ॻाल्हि थी पई, कॾहिं बि आदम अलैहिस्सलाम खां वठी इब्राहिम ताईं हज़ारे साल गुज़रिया, पुट जे कुर्बानी जो को अमर कोन आयो, पर अल्लाह जो नबी तयार थी वियो। सुबुह जो इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल वटि वेही चवेसि थो, बाबा इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा। कुरान आ। इस्माइल जी बाबा मूंखे अमर थियो आहे निंड में त मां तोखे ज़िबह कयां, तुंहिंजी मर्ज़ी कहिड़ी आहे? पुट चवे, हा बाबा कहिड़ो मूं तुंहिंजो ॾोह कयो, मुंहिंजे कुहण मां तोखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? पर न साईं, रसूलुल्लाह जो ॾाॾो आहे, जंहिंमें नबी करीम जो नूर रखियल आहे, साहिब का शइ हूंदी न। जवाब थो ॾे, या अबत फ़अल मा तुमर सतजदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। बाबा जो कुछ वणई सो कर, अल्लाह जो तोखे अमर आ, तू उन खुदा जे अमर खे पूरो कर। मां तोखे अहिड़ो सब्र करे ॾेखारींदुसि जो मूं जहिड़ो को दुनिया में साबिर हूंदो ई कोन। घरवारी खे ॻाल्हि कोन थो करे, लिकाए थो चवे, हाजरा यार जी दावत आ, दोस्त जे ताम ते वञा थो, दोस्त जे ताम ते पुट खे बि वठियो थो वञा। मुंहिंजी मर्ज़ी आहे त इस्माइल खे सींगार कपिड़ा पाराए, तेल मख सुरमो पाराए, नवां नवां कपिड़ा पाराए त यार जी दावत तां घुमाए वठी अचांसि। हेॾो माई वीचारी पुट खे सींगारे थी, हेॾो इब्राहिम कमरे में अंदरि लॻे, छुरी पियो तिखी करे, रसी चेल खे ॿधी मथां कपिड़ा पाए ॿाहिरि निकिरी आयो। पुट 8 सालनि जे ॼमार जो आहे, 8 साल अञा बालिग़ बि कोन्हे को। ॿाह खां वठी करे मिना वारे मैदान ॾे रवानो थियो आहे, जिथे मिना में हाजी कुर्बानी कंदा आहिनि। मके शरीफ़ खां तक़रीबन 2.5-3 मैल परे आहे। मिना जे मैदान ॾे वेंदे वेंदे शैतान चयो त अल्लाह जे खलील खे भुलाया, कहिड़े बि तरीक़े सां हिन खे हटाया। दिलि में सोचई त ज़ाल कमज़ोर आहे, औरत कमज़ोर आहे, माउ फशरी कंदी, माउ रड़ियूं कंदी त मुंहिंजो पुट न को इस्माइल अलैहिस्सलाम बची पवंदो। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे इरादे तां हटी वेंदो। रब जी ज़ात बाबरकात जेको हिनखे दर्जो ॾिनो आहे उन तां किरी पवंदो। अची माउ जे दिलि में विसविसा विधई, तोखे ख़बर आहे काॾे थो वञे? छुरी हथ में अथसीं, रसो हथ में अथसीं, यार जी दावत कान ईसि, कोन थो वञई। त माउ थी चईसि, भला पीउ बि कॾहिं पुट खे कहंदो आहे? पीउ हुजे इब्राहिम जहिड़ो, पुट हुजे इस्माइल जहिड़ो, छो कहंदो तूं चरियो थियो आहे छा? त शैतान जेको इंसान जी सूरत में हो, उहो बीबी हाजरा खे पियो चवे त हुनखे अल्लाह जो अमर थियो आहे। जंहिंमहिल हुन जे ज़बान मां इहो लफ़्ज़ निकिरी वियो त अल्लाह जो अमर थियो आहे, त महिल बीबी हाजरा थी चवे, ओ पलीत, मूं तोखे इंसान भायो पे, चङो पे भायो, नेक भायो पे, पर तूं त माण्हूअ जी शक्ल में शैतान आ। जेकॾहिं अल्लाह जो हुकुम आ, हे त हिकिड़ो इस्माइल आ, रब जे नाले तां 100 इस्माइल हाजरा कुर्बान करे छॾींदी। कंहिं कमु न ठहियो, माई मारे वई, ॿार आहे भला, ॿार आहे इस्माइल खे चवां, हालांकि इस्माइल पीउ खे अॻे ई ॿुधाए चुको आहे। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे साॻियो विसविसो विधई। हज़रत इस्माइल बि साॻी ॻाल्हि कई, मां हिकिड़ो आहियां, पर जे मूं जहिड़ियूं लख जानियूं हुजनि त बि अल्लाह जे नाले तां कुर्बान हन। अहिड़े तरीक़े सां वरी इब्राहिम खे चई, इब्राहिम तोॾे जिब्रील कोन आयो आहे, तोॾे वही कोन आयो आहे, तोॾे मलाइक कोन आयो आहे, तो ख्वाब लधो आहे, ख्वाब जे मथां तूं पुट थो कुहीं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाइनि था, पलीत ॿियनि खे त गुमराह करे सघंदे, पर नबीअ खे गुमराह करे कोन सघंदे। अल्लाह जे नबीअ जो ख्वाब बि वही हूंदो आहे, नबी जेको ख्वाब लहंदो आहे उहो बि सचो हूंदो आहे। मुंहिंजे आॾो न अचिजा, मूंखे अल्लाह जे राह में इस्माइल ज़रूरु कुर्बान करणो आहे। किसो मुख़्तसर जंहिं महिल मक़तल गाह में पहुचनि था, जंहिं जाइ ते इस्माइल जी कुर्बानी थियणी आहे, उन जाइ ते जहिड़े टाइम ते पहुता त महिल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायसि, बाबा हाणे भला तूं सुम्हो त मां तोखे अल्लाह जे राह में कुर्बान कयां।
हज़रत इस्माइल थो चे बाबा मुंहिंजूं 3 वसियतूं आहिनि, उहे 3 वसियतूं यादि कर, उन खां पोइ तोखे इजाज़त आहे भली मूंखे ज़िबह कर। बाबा कहिड़ियूं वसियतूं आहिनि? सलात पढ़ो तव्हांखे वसियतूं ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बाबा पारी पारी वसियत आहे त पाह जे अखियुनि जे मथां पट्टी ॿधजा। इब्राहिम तूं पाह जे अखियुनि ते पट्टी ॿध। बाबा छो ॿधा? बाबा जमल तूं न मूंखे ज़मीन ते लेटाईंदे ऐं मुंहिंजे गले जे मथां छुरी वहाईंदे, तुंहिंजूं अखियूं मुंहिंजे गुलाब जे गुल जहिड़े चेहरे ते पवंदियूं ऐं मतां तूं पीउ आहे, रहम अचई, छुरी रोके छॾी ऐं मां रब जे दरबार में शहादत खां रोकिजी वञा। इन जे करे चवां थो अखियूं पूर न को ॾिसी न को रहम अचई त जल्दी ख़ुदा वटि शहीद थी वञा। नंढड़े ॿार जी वसियत ॾिसो। बाबा ॿी वसियत कहिड़ी आहे? ॿी वसियत आहे त मुंहिंजा हथ ॿध, मुंहिंजा पेर ॿध, रसीअ सां मुंहिंजे हथनि पेरनि खे मज़बूत कर। इब्राहिम थो चवे डिॼी थो छा? न बाबा डिॼा कोन थो। भला पोइ छो थो हथ पेर ॿधाई? ओ मुंहिंजा बाबा तूं अल्लाह जो नबी आ, तूं खलीलुल्लाह आ, छुरी वढींदी आ, सूर थींदो आ, थी सघे थो इंसान आहियां ऐं छड़ियूं हणा, रत उॾामे, अल्लाह जे नबीअ जा कपिड़ा ख़राब थी पवंदा, पोइ नबीअ जी बेअदबी थी पवंदी, मतां ॾातर ॾमिरजी पवे। तंहिंजे करे हथ ॿधल हूंदा, फतकंदुसी को न को दर्द थींदो भली थे, तुंहिंजा कपिड़ा बची पवंदा। तंहिंजे करे बेअदबी खां थो चवां त मतां बेअदबी थे, तंहिंजे करे मुंहिंजा हथ बंदि कर। बाबा जल्दी कर 3 वसियत कर। जे 3 वसियत आहे जरी मूंखे कोई कुर्बान करे वांदो थी त हे मुंहिंजो रत भरियो चोलो मुंहिंजे अमड़ हाजरा खे ॾिजां। अम्मा खे चइजां त तुंहिंजो बच्चो अल्लाह जे राह में कुर्बान थियो आ, हिन चोले खे खणी ख़ुदा जे दरगाह में दुआ घुरजां, या इलाहुल आलमीन हिन इस्माइल जे खून जे सदके मुंहिंजे मुहम्मद करीम जी उम्मत जा गुनाह माफ़ करे छॾिजां। त जीअं मुंहिंजो खून रसूलुल्लाह जे उम्मत जे लाइ कफ़ारो थी पवे ऐं मां पंहिंजी रत खे रसूल करीम जे उम्मत जे बख़्शिश लाइ वहायां थो। मुंहिंजी अमड़ खे चइजां त इहा दुआ घुरे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे नबी 3 वसियतूं पूरियूं करे जंहिं महिल छुरी थो वहाए पियो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, व फदैनाहु बिज़िबहिन अज़ीम व नादैनाहु अन या इब्राहीम क़द सद्दक़त अर्रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। रब करीम जी ज़ात बाबरकात जन्नत मां, छो त जन्नत में हर क़िस्म जा जानवर जन्नती रहनि था। हिकिड़ा दुनिया जा जानवर दुनिया में रहंदा आहिनि, ॿिया जन्नती जानवर जन्नत में रहंदा आहिनि। त जन्नत में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिकिड़ो जन्नती दुंबो पालियो आहे। अल्लाह जे अमर सां मलाइक खणी आया आहिनि। हज़रत इस्माइल खे पेरनि खां कढियो वियो आहे, उन दुंबे खे रखियो वियो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हथ जो लॻायो, हथ लॻाइण खां पोइ अॻारो इंसान जी मुंडी आहे, हाणे वरी जानवर जी मुंडी आहे। अखियूं खोले निहारे थो, मौला ही छा आहे? ॾिसे त इस्माइल पासे में पियो आहे, पेरनि जे हेठां दुंबो आहे। मौला ही छा थियो? रब चयो वफ़दैनाहु बिज़िबहिन अज़ीम। ओ प्यारा इब्राहिम, इन इस्माइल जे एवज़ में मां हीअ कुर्बानी थो ॾियां, इहा कुर्बानी तूं घटे जी कर। क़यामत ताईं महबूब पाक जे उम्मत जे मथां इहा वाजिब हूंदी, जेको मुंहिंजे महबूब जो उम्मती जानवर खे अल्लाह जी राह में कुर्बान कंदो, ओ क़यामत जे ॾिहाड़े इस्माइल अलैहिस्सलाम सां गॾु उथंदो। जानवर जे रत किरण खां अॻु में ख़ुदा हुन जा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। अल्लाह ताला जे प्यारे नबी सगोरे पंहिंजे पुट खे ज़ेरो ॾिसी उन खां पोइ वरी जानवर जी कुर्बानी कई आहे। जानवर जे कुर्बानी करण खां पोइ अल्लाह जो शुक्र बजा आंदो आहे। जिब्रील अलैहिस्सलाम अची तवे थो, फलम्मा अस्लमा व तल्लहु लिल जबीन व नादैनाहु अन या इब्राहीम क़द सद्दक़त अर्रुया। जंहिंमहिल ॿई अल्लाह जे राह में क़बूल थी करे पाण खे हू वढाइण लाइ तयारु आहे, हो वढण जे लाइ तयारु आहे, त रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो, अव्हां जी कुर्बानी क़बूल आहे, इरादे खे ॾिसंदो आहियां, नियत खे ॾिसंदो आहियां। अहिड़े तरीक़े सां तव्हां जी कुर्बानी क़बूल थी वई आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, उन ॾींहं खां वठी करे असां ताईं जंहिं बि शख़्स चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा कुर्बानी उन जे मथां अल्लाह ताला वाजिब फरमाई आहे। हुज़ूर फरमाईंदा आहिनि, सम्मिनू दुहायाकुम फ़इन्नहा अला सिरात मतायाकुम। अवा कुर्बानी जा जानवर सुहिणा, मोटा, ताज़ा, ख़ूबसूरत, प्यारे खां प्यारा अल्लाह जे राह में कुर्बान कयो। हिकिड़े पासे तव्हांजे इब्राहिम नबीअ जी सुन्नत आहे, इस्माइल नबीअ जी सुन्नत आहे, ऐं ॿिए पासे तव्हांजे प्यारे नबीअ जी बि सुन्नत आहे।
उन खां बाद में इहा तव्हांजे लाइ पुलसरात जे मथां तव्हांजी सवारी थी हलंदो। सरकार फरमाइनि था जंहिं जानवर खे कुर्बान कयो वेंदो आहे ऐं हुन जे जिस्म ते जेतिरा बि वार हूंदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला कुर्बानी करण वारे खे वारनि जे तादाद जेतिरो सवाब अता फरमाईंदो आहे। जानवर टे क़िस्म आहिनि। रिढ हिकिड़ो क़िस्म आहे, बकरी उन सां शामिल आहे, यानी रिढ ऐं बकरी हिकिड़े क़िस्म में शुमार आहिनि। ॿिन्हीअ में हिकिड़ो हिकिड़ो भाङो थींदो आहे। बकरीअ जी उमिरि बि 12 महीना हुजणु ज़रूरी आहे, रिढ जी उमिरि बि 12 महीना हुजणु ज़रूरी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि त साईं ॾंद हिन कोन भॻा आहिनि। जेकॾहिं घर जो जानवर आहे, अॼु ईद जे ॾिहाड़े जानवर तव्हांजो ॼाओ आहे, छेलो ॼाओ आहे, घेटो ॼाओ आहे, उहो वरी आईंदे साल अव्हां 10 तारीख़ कुर्बानी न कंदव। इहो मसइलो सम्झिजो। अॼु काई तारीख़ आहे दादा? अॼु जेकॾहिं कंहिंजी बकरी वियामे, अॼु जेकॾहिं कंहिंजी रिढ वियामे, उहो घटड़ो छेलड़ो अव्हां पाले 12 महीने कुर्बानी 10 तारीख़ नथा करे सघो। 11 कंदव, 12 कंदव, छो त 10 तारीख़ ते हिकिड़ो ॾींहुं साल में खुटंदुसि। सम्झो था न? यानी हिकिड़ो ॾींहुं बि जेकॾहिं खुटल आहे त बि कुर्बानी जाइज़ कान्हे। पर भला जेकॾहिं 11 ॼमे त उन जी वरी ईंदड़ साल कुर्बानी 12 तारीख़ कबी। पर जे भला 12 तारीख़ ॼमे त उन जी कुर्बानी आईंदी साल जाइज़ ई कान्हे का, छो त कुर्बानी जा 3 ॾिहाड़ा आहिनि, 10, 11, 12। ॾंदनि ते कोन्हे, साल ते आहे, 12 महीना पूरा थियनि। अहिड़े तरीक़े सां ॿियो क़िस्म जानवर जो आहे मेह ऐं ढगी, उन जी उमिरि 2 साल हुजे। टियों क़िस्म जानवर जो आहे उठ, उन जो उमिरि जो क़ैद आहे 5 साल। 5 सालनि मां हिकिड़ो ॾिहाड़ो बि घटि आहे, उन जी कुर्बानी कान थींदी। मेह में, ढगीअ में, उठ में 7 हिसा थींदा आहिनि ऐं उहे 7 माण्हू कुर्बानियूं कनि, 7 भाई वार थी सघनि था पिया। उहो गोश्त जेको बि अलाह जे राह में कयो वेंदो आहे, उन जा 3 भाङा कबा आहिनि। हिकिड़ो भाङो पंहिंजे घर जे लाइ रखिबो आहे, हिकिड़ो भाङो पंहिंजे भाउरनि, माइटनि, अज़ीज़नि क़रीबनि जे लाइ रखिबो आहे, टियों भाङो ग़रीबनि, यतीमनि, रनुनि ज़ालनि ऐं मिस्कीननि ऐं बेवाउनि जे लाइ रखिबो आहे। 3 हिसा करे उनखे अलाह पाक जे राह में कुर्बान कयो वेंदो आहे। उन जी खल उहा बि ख़ैरात करणी आहे, उन जी झुल उहा बि ख़ैरात करणी आहे, उन जे ॻिची में रसोई आहे उहा बि ख़ैरात करणी आहे। यानी जानवर कुर्बानी वारो जो भी उन में तव्हां शइ विझो था, उहा सभु तव्हांजे कम जी न आहे, उहा सभु अलाह जे राह में ख़ैरात करे छॾणी आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला तव्हां असांजी कुर्बानी क़बूल फरमाए। टाइम पूरो थी वियो। हाणे नमाज जो मसइलो तव्हांखे मां ॿुधायां त जीअं पंहिंजी नमाज वक़्त ते पढ़िजे। अल्लाह ताला जल जलालो मन वालो तव्हांजी असांजी सभिनी जी नमाज क़बूल फरमाए छॾे। हिकिड़ो ज़रूरी मसइलो ही आहे त आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि त जेकॾहिं कंहिं ढगी कुर्बान कई आहे त हिकिड़ो हिसो 7 भाङनि मंझां रसूलुल्लाह जो कबो, बाक़ी 6 भाङा ॿियनि 6 भाई वारनि जा कबा त कुर्बानी थींदी। जे न नबी करीम जो हिसो न कबो त कुर्बानी न थींदी। इहो आम माण्हुनि जो मसइलो आहे, छो त हिन जुमे खां वठी अॼु ताईं 2-3 माण्हुनि मूंखां इहा ॻाल्हि पुछी आहे, तंहिंजे करे वज़ाहत ज़रूरी थो कयां। मुंहिंजा अदा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं कुर्बानी कंदा हुआ त नबी पाक अलैहिस्सलाम हमेशह ॿ बकर या 2 घटा कुर्बान कंदा हुआ। जॾहिं बि कंदा हुआ त 2। पोइ पाण फरमाईंदा हुआ त हिकिड़ो मुंहिंजे तरफ़ खां कुर्बानी आहे ऐं हे ॿियो जेको आहे सो मां पंहिंजे सारी उम्मत जे तरफ़ां कुर्बानी थो कयां। त हुज़ूर करीम पंहिंजे उम्मत जे तरफ़ खां कंदो हो। पोइ जेकॾहिं असां बि 7 भाङनि मां हिकिड़ो भाङो रसूलुल्लाह लाइ कयोसीं त भली ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। नबी असांजे लाइ करे त असां बि कयूं। पर भला जेकॾहिं 7 जा 7 ई तव्हां भाई वार आहियो ऐं नबी करीम जो हिसो नथा कयो त बि तव्हांजी कुर्बानी थी वेंदी। यानी इहा महबूब करीम जे नाले सां कुर्बानी असां ते वाजिब न आहे, नफ़ली आहे। कयूं त ख़ुशी आहे, अलाह तौफ़ीक़ ॾे त भली कयो। पर जे कंहिंखे तौफ़ीक़ न आहे ऐं नथो करे सघे त पंहिंजी कुर्बानी करे 7 ई भाई वार थी जानवर में 7 ई हिसा कनि त बि पंहिंजे मुंहुं तरफ़ काबतुल्लाह शरीफ़ बंदगी अल्लाह ताला जी पुठियां पेश इमाम जे
अल्लाह अकबर करे तव्हां हथ वधी बि ख़ामोश रहंदव, जंहिंखे सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक याद आहे सो भली पढ़े। उन खां बाद में वरी 3 तकबीरूं चइबियूं, अल्लाह अकबर हथ छॾे ॾिबा, अल्लाह अकबर हथ छॾे ॾिबा। 3 दफ़ो अल्लाह अकबर हथ ॿधी ख़ामोश थी बीहो। पेश इमाम किरात कंदो, सूरत पढ़ंदो, रुकू में वेंदो, उन खां बाद में सजदा कंदो, सजदा करे वरी ॿी रकात ॾे जॾहिं उथंदो त वरी उथण सां अलहम्द पढ़ंदो, अलहम्द पढ़ी सूरत पढ़ंदो, अलहम्द सूरत खां बाद में चवंदो अल्लाह अकबर। पोइ अवां रुकू में न वञिजो, अवां बीही हथ मथे खणी कननि ताईं हेठि छॾे ॾिजो। वरी ॿियो दफ़ो अल्लाह अकबर हथ छॾे ॾींदा, 3 दफ़ो अल्लाह अकबर हथ छॾे ॾिजो। 4थे दफ़े खां बाद में अवां रुकू में वेंदव, पोइ सजदा कंदो, नमाज़ पूरी थींदी। नबी पाक फरमायो आहे, जेको ईद जो ख़ुतबो नथो ॿुधे उन जी ईद थी कान का, गोया हुन निमाज़ पढ़ी कान का। तंहिंजे करे मुख़्तसर टाइम में जेको ख़ुतबो थिए उन जे लाइ बि एतिराज़ इंतज़ारु करे ख़ुतबो ॿुधी दुआ ख़ैर जी घुरी वञिजो। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालु शल तव्हांजी ईद क़बूल फरमाए, अवां जे सदके ख़ुदा असांजी बि क़बूल फरमाए। हाणे सभई उथी बीहो।